अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले टांक में पुलिस बख्तरबंद गाॾियूं वेझो रिमोट कंट्रोल बम धमाको, 5 पुलिस एहलकार शहीद, शहीदनि में गोमल थाणे जो एडिशनल SHO इसाक खान बि शामिल। पुलिस मुताबिक़ बख्तरबंद गाॾी गोमल थाणे खां टांक अची रही हुई त गोमल बाज़ार रोड ते रिमोट कंट्रोल धमाके ज़रिए निशानो बणायो वियो। धमाके जे नतीजे में बख्तरबंद गाॾी तबाह थी वई ऐं एडिशनल SHO समेत 5 पुलिस एहलकार शहीद थी विया। KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त आइन ऐं कानून सां जेको थी रहियो आहे उन सां इदारनि खे नुक़सानु थींदो, इंसाफ़ बराए फ़रोख़्त न हुजणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 जजनि बानी PTI सां मुलाक़ात जो हुकुम ॾिनो। 3 जजनि जे हुकुम खे रद्दीअ जी टोकरीअ में उछलायो वियो। कराचीअ में सिंध हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी चयो आहे त कराची सिंध ऐं सिंधियुनि जो शहरु आहे। सिंध जे माण्हुनि जी दिलि वॾी आहे, महिमाननि खे इज़त ॾियनि था। सिंधी माण्हुनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे कराचीअ में आबाद थियणु ॾिनो आहे। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत विच में नंढियुनि सनअतुनि जे तरक़ीअ लाइ लाॻापियल कोशिशूं वठण ते इतफ़ाक़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म जे सनअत ऐं पैदावार बाबति ख़ासि माविन हारून अख्तर जे वफ़द समेत मुलाक़ात। नंढनि ऐं विचनि सनअत जे तरक़ीअ लाइ ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त नंढनि सनअत जे तरक़ीअ लाइ ज़रूरी आहे त वफ़ाक़ ऐं सूबा गॾिजी कमु कनि। सिंध सरकार नंढनि सनअत जी तरक़ीअ लाइ ख़ासि क़दम खणी रही आहे। वज़ीर आज़म जे माविन हारून अख्तर चयो त वज़ीर आज़म सॼे मुल्क में नंढनि सनअतुनि जी तरक़ीअ लाइ ख़ुसूसी क़दम खणी रहियो आहे। वज़ीर आज़म चाहे थो वफ़ाक़ ऐं सूबा नंढनि सनअतुनि लाइ गॾिजी कमु कनि त जीअं मईशत मज़बूत थिए। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो, मुलाक़ात जो इंतज़ारु कयो पियो वञे। ईरान ख़िलाफ़ वॾे ताक़तवर ऑपरेशन ते गौर करे रहिया आहियूं। ईरान जे हवाले सां मामले खे फौज ॾिसी रही आहे। ईरान जे अपोज़िशन सरबराहनि सां राब्ते में आहियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त वेनेज़ुएला जी क़यादत सां सुठो कमु थी रहियो आहे। अपोज़िशन लीडर मारिया कोरिना सां अॼु या सुभाणे मुलाक़ात थींदी। असां ग्रीनलैंड हासिल करण जी ॻाल्हि कई आहे। ग्रीनलैंड खे डील करणु घुरिजे। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई चयो आहे त गुरूर में ॿुॾल हिकु शख़्स सॼी दुनिया जा फ़ैसिला करे रहियो आहे। फिरौन ऐं नमरूद सां जेको कुझु थियो ट्रम्प सां बि ईअं ई थींदो। सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में आयतुल्लाह खामनाई चयो आहे त ट्रम्प खे उहो सम्झणु घुरिजे त इक़्तिदार जे उरूज ते ताक़तवर तरीन हुक्मराननि सां छा थियो। ईरान जे पढ़ई वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त असां जंग में ॻाल्हियुनि ॿिन्हिनि लाइ तयारु आहियूं। एहतजाज कंदड़नि जा मुतालबात जाइज़ हुआ, हुकूमत उन्हनि खे बि ॿुधी रही हुई। ट्रम्प मुदाख़लत जी ॻाल्हि कई। एहतजाज कंदड़ ट्रम्प खे मुदाख़लत जो मौक़ो ॾियण लाइ पुरतशद्दुद थिया। हुरन जे रूहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त पाकिस्तान खे सियासतदान न फ़ौज पई हलाए, मुल्क सियासतदाननि न फ़ौज जे करे सलामत आहे। पाकिस्तान सां ई असांजी इज़त आहे, इज़त विञाइणु नथा चाहियूं। ठकराटे में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर साईं पागारे चयो आहे त ख़लीफ़नि ख़िलाफ़ शिकायतूं मिलियूं पे, उन करे फ़ैसिला करणा पिया। हाणे उहे तब्दील न थींदा। फ़ौज लाइ दुआ गो रहो ऐं पाड़े वारनि जो हमेशह ख़्यालु रखंदा कयो। फसलनि जो अघु न पियो मिले, उन करे चौपायो माल धारियो। पाकिस्तान में सोन जी फ़ी तोलो क़ीमत में 7,700 रुपया इज़ाफ़ो। 7,700 रुपया इज़ाफ़े खां पोइ सोन जो फ़ी तोलो 4,80,962 रुपयनि जो थी वियो। 10 ग्राम सोन जी क़ीमत में 6,602 रुपया इज़ाफ़ो। 10 ग्राम सोन जी नई क़ीमत 4,12,347 रुपया थी वई। दादू में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारियल नौजवान नादर जमाली जे खून सां इंसाफ़ लाइ सॼी सिंध सरापा एहतजाज। दादू में वारसन ऐं सिविल सोसाइटीअ जे सॾ ते सवें माण्हू रोडनि ते निकिरी आया। आलामा आई काज़ी चौक खां एहतजाजी रैली प्रेस क्लब आॾो धरणो। वाक़े ख़िलाफ़ जामशोरो कोटड़ी भान सईदाबाद वाही पांदी सखरन टंडो जाम।
शहदादपुर डहरकी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा वारिस ऐं अॻुवाणनि पारां वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो। अॻुवाणनि चयो आहे त नादर जमाली ज़मींदार ऐं इंसान दोस्त नौजवान हो, खेसि झुड़तू मुक़ाबले में क़तल कयो वियो आहे। संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में 2 ॼणनि जा गोलियूं लॻल लाश हथ। सहरिश नगर भरिसां सिंधु दरिया मां नौजवाननि जो गोलियूं लॻल लाश मिलियो। सुञाणप न थी सघी। भिटाई नगर थाणे जी हद मां सिक्योरिटी गार्ड जो गोली लॻल लाश हथ। 30 साला सिक्योरिटी गार्ड मुनसिब लगारीअ जो पेट में गोलियूं लॻल लाश मिलियो। 2 ॼणनि जा लाश ज़रूरी कार्रवाईअ लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल। मीरपुर माथेले में हथियारबंदनि घर ते हमलो करे नौजवान खे क़तल करे छॾियो। कोसर कॉलोनी में हथियारबंदनि घर ते काह करे फायरिंग कई। मुज़ाहमत ते अबरार कोलाची क़तल। मक़तूल जे वारसनि जो नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ हादसनि में 3 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। सुई गैस भरिसां कोहीड़े सबबि मुसाफ़िर कोच ट्रैक्टर ट्रालीअ सां टकराइजी वई। नंगरेजा स्टाफ वटि हादसे में पंजाब वासी क्लीनर हसीब फौत, 12 खां वधीक ज़ख़्मी। हाला वेझो अणॼातल गाॾीअ जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान नवीद जोणे जो फौत थी वियो। मेहड़ वेझो धार रोड हादसा, 1 ॼणो कोड़ड़ खोसो फौत, 5 माण्हू ज़ख़्मी। भिरशा क़ौमी शाहराह ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच वण सां टकराइजी वई, 10 ॼणा ज़ख़्मी।